तारीख़ जी हर क़ौम वटि अहिड़ा लम्हा अचनि था जिते अज़मत जूं बुलंदियूं बि ॾिठियूं वञनि थियूं ऐं ज़वाल जा ऊन्हा पाछा बि। सिंध हिकु अहिड़ी सरज़मीन जिते तमंदन जे ॼमण खां अॻु बि ॼाण जी रोशनी हुई। पर पोइ छा थियो? उहा धरती जेका इल्म, हिकमत, वापार ऐं वुसअत जे मर्कज़ हुई, अचानक ज़वाल में कीअं हली वई? आउं आहियां अज़ीज़ ज़ोर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो अज़ीज़ ज़ोर ऑफिशियल फेसबुक पेज। सिंध जी सभ खां वॾी कमज़ोरी सिंध पाणी हुई। क़बीलाई विरासत, ताक़त जूं धार धार टोॾियूं ऐं सियासी इतफ़ाक़ जो न हुअणु हिकु अहिड़ो ज़हर बणियो जेको अंदरि खां ई सिंध खे कमज़ोर कंदो वियो। जागीरदारी निज़ाम ताक़त खे चंद हथनि में रखियो ऐं आम माण्हुनि पंहिंजे ई धरतीअ ते ग़ैर बणिजी विया। जिते क़ौमूं गॾु थियनि थियूं उते तारीख़ लिखी वेंदी आहे ऐं जिते क़ौमूं विरहाइजनि थियूं उते तारीख़ दफ़न थी वेंदी आहे। सिंध पंहिंजे इल्म ऐं वापार जे करे हमेशा दुनिया लाइ मर्कज़ रही ऐं मर्कज़ ते हर ताक़त नज़र रखंदी आहे। ब्राह्मण हमलनि खां वठी अरब फ़ौजनि, मुग़लनि, अरगूननि, तुर्खाननि ऐं पोइ अंग्रेज़नि ताईं हर दौर में सिंध ते नओं हमिलो थियो। पर सभ खां वॾो नुक़सान ॿाहिरिन हमलनि न पर अंदरूनी धोखनि कयो। सिंध खे हमेशा तलवार न वढियो पर कॾहिं कॾहिं सिंध खे सिंधियुनि ई ज़ख़्मी कयो। सिंध में कंहिं वक़्तु इल्म जा मर्कज़ हुआ, कुतब, दरसगाहूं, फ़क़ीर ऐं आलम, पर सियासी अफ़रातफ़री ऐं मुसलसल जंगनि इल्म जे बुनियाद खे फ़ना करे छॾियो। यादि रखो त जेका क़ौम किताब विञाए वेहे थी उहा तारीख़ बि विञाए छॾे थी। तमदन जी बका इल्म सां हूंदी आहे ऐं जॾहिं क़ौम पढ़णु छॾे ॾे तारीख़ उन सां ॻाल्हाइण बि छॾे ॾींदी। सिंध जे ज़वाल जो सभ खां वॾो सबबु सिर्फ़ दुश्मन न पर नाअहल क़यादत पिणु हुई, जंहिं वटि मुहबत हुई पर हिकमत न, जंहिं वटि नारात हुआ पर निज़ाम न, ऐं जंहिं वटि सियासत हुई पर सिंध लाइ दिलि न। सिंध वटि पाणी हो, ज़मीन हुई, पर उन्हनि वसीलनि ते कब्ज़े ऐं ज़ुल्म जी कहाणी सदियुनि ताईं हलंदी रही। पाणी जी विरहासत, जागीरदारनि जा कंट्रोल, वापारियुनि जी लुटमार सिंध जी मईशत खे झुकाए छॾियो। जॾहिं ज़मीन सुनहरी हुजे पर विरसो अणमुनसिफ़ाना त पोइ धरती रोए थी, पर पोइ आवाज़ केरु नथो ॿुधे। सिंध जो ज़वाल का सज़ा न बल्कि हिकु सबक़ हो त क़ौमूं तॾहिं ज़िंदा रहंदियूं आहिनि जॾहिं हू पाण खे सुञाणनि थियूं, पंहिंजी ग़लती क़बूल कनि थियूं ऐं धरती लाइ गॾु बीहनि थियूं। सिंध जो ज़वाल तारीख़ जो बाब आहे, पर सिंध जी उभार खे अञा लिखणो आहे ऐं इहो बाब तूं लिखंदे, मां लिखंदसि, असीं सभु गॾिजी लिखंदासीं। यादि रखो त ज़वाल क़िस्मत नथो बणिजे जेकॾहिं क़ौम जा नौजवान बेदार थी वञनि। सिंध अॼु बि ज़िंदा आहे ऐं उन जी तारीख़ हिकु नए सुबुह जे इंतज़ार में बीठी आहे।